शांति हाणे सब बाबा खे याद था करो। आत्मा किसी दृश्य में रहती है, निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। मीठे मीठे से बाबा ब्रह्मचितम द्वारा सुनता मीठे मीठे बाद बाबा सुनता कि हाणे असांखे परम पिता परमात्मा आहे प्यार जो सागर। परमात्मा असांखे हिन सृष्टि ते अची करे ॾाढो प्यार सां शिक्षायूं ॾींदो। आत्माउनि खे परिवर्तन करण जो ज्ञान ॾींदो। हिन समय आत्मा में जो स्वभाव संस्कार आहिनि उनके परिवर्तन करण लाइ परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे ज्ञान था ॾियनि। खुद खे सुधारण जो भी ज्ञान हूंदो आहे। बाबा चए थो उहो ज्ञान परमात्मा हिकु ई बार ॾींदो। माण्हू चए वञे सुधरे नथो, हिनजी आदतियूं आहिनि, हिनजी आदतियूं आहिनि, लेकिन परमात्मा जेको हिन समय सभी आत्माओं जा स्वभाव संस्कार बिगड़ी रहे हैं, खराब थी, चाहे नंढो चाहे वॾो, सभी आत्माउनि जा स्वभाव संस्कार हाणे खराब थी बिगड़ी रहे हैं। आखिरी स्वभाव संस्कारनि जी वरती करे माण्हू सभी कर्म जिनके कारण जीवन में दुख, अशांति, परेशानी थी रही है। बाबा सुनता कि हाणे असांखे सभिनि खे परमात्मा जो ज्ञान ॿुधण जरूरी आहे। हिन समय सभिनि खे आहे न शांती खपे। भले माण्हू चए हिननि जे घर में कुझु शांती या कोई शोर शराबो न आहे, लेकिन मन जी शांती न आहे हिन समय माण्हुनि खे। मन ॾाढो अशांत, मन ॾाढो अशांति करे वेठो। मन में जो अलॻि अलॻि वीचार अचनि था न, भले घर में कोई हिक ॿिए सां ॻाल्हाए नथो, संतोष हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा ई न आहे। असांजे घर में शांती हूंदी आहे, कोई कंहिंखे ज्यादा ॻाल्हाईंदो ई न, सभु पंहिंजे में ई रहनि। लेकिन पंहिंजे में न, इहे सभिनि जे मन में अलॻि अलॻि वीचार हलनि। भले कोई मुख सां नथा ॻाल्हाइनि, कुझु नथा कनि, लेकिन मन में त आवाज हले ई थी। त मन में जो आवाज हले थी, कुझु शोर त थींदो। माण्हू सुम्हंदे बि शांत न आहे। माण्हू खे लॻंदो केॾी शांती सां सुम्हंदो आहे, लेकिन सुम्हंदे में बि मन घुमंदो रहंदो। छोकी माण्हुनि जी चाहना ॾाढी थी वई आहे, माण्हू रीत ॾाढी थो करे। त परमात्मा बाप हाणे असांखे अची करे इहे शिक्षायूं थो ॾे कि हाणे मन खे शांत करण लाइ गीता में शब्द लिखल आहे, मन मना भव। खुद खे आत्मा सम्झी करे पंहिंजो मन परमात्मा सां जोड़ो। यात्रा मन में परमात्मा की याद हुए, वो कभी उनजो ज्ञान सिमरन करो, कभी उनजा भजन गाओ, उनजी महिमा जा गीत गायो। सभिनि खां ज्यादा जॾहिं असांजे मन में अशांति थी ईंदी आहे न, कुझु बि सम्झ में न ईंदो आहे। असांखे परमात्मा जे मन ई मन में महिमा जा गीत ॻाइणा, सम्झी करे भी मां आत्मा आहियां, मुंहिंजो बि परम पिता परमात्मा आहे। वो समझी करे परमात्मा जा मन ही मन में महिमा जा गीत ॻाए। त ॾिसो तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो, तव्हांखे ॾाढी शांती मिलंदी। गीता में मन मना भव ई लिखल आहे, तन मना भव, बुद्धि मना भव त न आहे। छोकी मन में हेॾो संकल्प ईंदो आहे न, त मन खे परमात्मा, मन में परमात्मा जी यादि रहे। चाहे त उन्हनि सां ॻाल्हियूं करो, उन्हनि जे गीत ॿुधो या उन्हनि जे सत्संगनि जो जेको बि बाबा ज्ञान ॾींदो उनजे बारे में वीचार करो।
मतलब तक थियरी करे सके मन की परमात्मा से लगायो ही है श्री संजी मन की शांति समय सभिन खे शांति खपे सभिन खे मन की शांति खपे मन में इलाही ॻाल्हियुनि जो तूफान तो हले इलाही मन में ॾाढी ॻाल्हियुनि जो तूफान तो हले मनुष्य तो एॾो तूफान तो हले जो माण्हू समझे नथो सघे मन जे जेका वीचार हलनि था उनखे कंट्रोल नथो करे सघे कोई कंहिंखे कुझु चए थो कंहिंखे कुझु चए थो पोइ मारे थो या उल्टो सुल्टो कर्म थो करे हिन जे लाइ मन जी शांति ऐं भॻवान जो नाम कंहिंखां ॿुधी नथो वठे शोन तो था भॻवान जो नाम शोन था वठी सघो भॻवान खे तव्हां सत्संग कीर्तन था ॿुधो था त बि तव्हांजो मन शोन थो लॻे छो असां जॾहिं बि भॻवान जो नाम वठूं या सत्संग कीर्तन जे नाम जो ॿुधूं त असां चाहियूं अगरि हुनजो मन फटाफट लॻी वञे त उहो सॼे ॾींहं जे मथां निर्भर हूंदो सॼो ॾींहुं तव्हां छा था सोचो छा था ॿुधो छा था ॻाल्हायो छा था संबंध में अचो कंहिंजी कीअं था अचो हुनजे मथां ई निर्भर थींदा अगरि सॼो ॾींहुं टीवी ॾिसो मूवी ॾिसो नाटक ॾिसो हिक ॿिए सां उल्टो सुल्टो ॻाल्हायो ॿुधो सोचो ॾिसो अगरि तव्हां चाहींदा आहियो की मां हाणे भॻवान जे नाम ते कुझु ॿुधां करां त तव्हांजो मन न वेंदो हिनखे ॾाढे समय खां अभ्यास थी वियो हेॾी सुठा कर्म करण जो त बाबा चवनि था ईअं करे बाबा चवनि था की अगरि असां चाहियूं था की असांजो मन परमात्मा सां जुड़े तुंहिंजे मन खे शांती मिले तुंहिंजो मन हेॾे होॾे भॼे न सॼो ॾींहुं सुठो सोचो सुठो ॿुधो सुठो ॻाल्हायो सुठो ॾिसो सुठा कर्म करो चईंदा असां ख़ाली वेठा हूंदा आहियूं त ॿियो ई मन हेॾे होॾे सोचंदा रहंदो आहे त सोचते थींदी आहे त ख़ाली वियो छो था केॾो सारो कमु आहे सुबुह जो माण्हू सुबुह खां उथे केॾो सारो कमु आहे रोटी आदि सफ़ाई आदि घर जो कमु भले ई तव्हांजी उमिरि जे हिसाब सां तव्हां नथा करो त बि सुबुह खां राति ताईं त ॾिसो ख़ुदि जी उथण वेहण खाइण पीअण सॼी एज ज्यादा थी वेंदी आहे त हलण चलण बि धीरो कम बि धीरे थींदो आहे त हुनमें असां हर कर्म कंदे परमात्मा खे यादि करे करूं तो जॾहिं बि टाइम बचे त कुझु सुठो सुठो वीचार करूं उल्टा सुठा वीचार था हलनि था जेको बि तव्हां ज्ञान या सत्संग कीर्तन ॿुधो था हुनजो वीचार कंदा रहो तव्हांजो मन हुनमें लॻे मन खे बि पकड़णो पवंदो मन खे ॾाढे समय खां अहिड़ी अहिड़ी चीजियूं ॻाल्हियुनि जे बारे में सोचण जी आदत थी वई आहे न हाणे अगरि असां हुनखे चईंदासीं हिनजो अर्थ छा आहे हिनजो अर्थ इहो हिनजो अर्थ इहो त मन लॻंदो ई जे करे बचपन खां ई माण्हुनि खे सेखारणो खपे ॿारनि खे तव्हांजो पीउ परमात्मा आहे बचपन खां ई ॿारनि खे ज्ञान सां भॻवान जे नाम सां जो बि तव्हां पढ़ंदा आहियो कंदा आहियो हुन सां जोड़े रखिणो खपे तॾहिं असांजो जॾहिं बि असां फ्री हूंदासीं तॾहिं असांखे वीचार करण जो अभ्यास पइजी वेंदो असांजो मन शांत रहंदो सोचण करे त अगरि तव्हां सॼो ॾींहुं तव्हां सोचो था त छा करूं इन करे टीवी था ॾिसूं त सुठा वीचार कनि सुठा वीचार सोचो न सॼो ॾींहुं थोरी भॻवान जो कीर्तन ॿुधो न हुन समय अर्थ कढो त सॼो ॾींहुं अगरि भॻवान त तव्हांजे लाइ ई मथे वेठो ॾाढो संबंध हुन सां निभाइण कॾहिं पीउ जे संबंध में यादि करो कॾहिं टीचर जी कॾहिं भाउ जे कॾहिं साधन जी संबंध में यादि करो कॾहिं कुझु जी संबंध में यादि करो ॾिसो तव्हांखे परमात्मा केॾो मनोरंजन थो कराए केतिरो ख़ुशी में लाहे बाबा चए थो चवनि था बाबा चवनि था की तव्हां करे था ॾिसो
कसेंगा न सॼो ॾींहुं घटि पइजी वेंदो, या ॿियो ॾींहुं वॾो हुजे हा त सही बि करे त हिन करे यादि रखो मन मना भव, सभु ॻाल्हियूं मन में मन खां कढी करे हिकु परमात्मा जी यादि में रहणु, छो तॾहिं असांजो मन शांति रहंदो। माण्हू हिते कंहिंखे बीमारी आहे, माण्हू चए थो हिनखे हीअ बीमारी आहे त हिन डॉक्टर खे ॾेखारियो, हिनखे हीअं करो, कीअं फटाफट शरीर जी बीमारी हूंदी आहे त कीअं फटाफट माण्हू ट्रीटमेंट कंदो, लेकिन हिते मन घड़ी घड़ी अशांत आहे, घड़ी घड़ी क्रोध में थो अचे, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थी अचनि मन में, त हुनजे लाइ कुझु नथो करे, हिन मन ते ईअं सोचंदो रहंदो आहे, छा करे भॼंदो ई रहंदो, ॿुधे ई नथो मन खां थकिजी पिया ॿार नथा ॿुधनि त उन्हनि खे राति जा मार जा अपशब्द ईंदा, लेकिन मन खे नथा कंट्रोल करे चवनि था मुंहिंजो, अरे मुंहिंजे ते त हथ थींदो आहे न, मुंहिंजे खे जीअं चाहियूं हलाए सघंदा आहियूं, हथ थींदो त जॾहिं तव्हां चओ था मुंहिंजो मन, त मन खे शांत रहणो खपे। मन छो घड़ी घड़ी शांत थो थिए, मन खे शांत रहणो खपे, मन खे असांजो चयो मञणो खपे, असां हुनखे चऊं था भई तूं शांत थी वञ, ज्यादा न ॻाल्हाए, ज्यादा हेॾे होॾे न भटक, ज्यादा न सोच, त हुनखे शांत थियणो खपे न, लेकिन अगरि मन शांत न थींदो त मतिलबु जेको मुंहिंजो मन चऊं था उहो मुंहिंजो मन मुंहिंजो चयो ई नथो मञे, मुंहिंजो मन मुंहिंजो चयो नथो मञे त तव्हां हीअं कीअं सोचे सघंदा आहियो की साम्हूं वारे असां ॿारनि खे संबंधनि खे चऊं की हीअं न कर, हीअं कर, हीअं न कर, हीअं कर, त उहो मञी वेंदो। जॾहिं तव्हांजो मन तव्हांजो ई चयो नथो मञे त ॿियनि जो ॿिया तव्हांजो चयो छा मञंदा? बाबा चए थो दुनिया में सभिनि खां वॾा देवी देवता हुया न, त हुननि जी आत्मा ऐं हुननि जी शरीर रूपी कर्म इंद्रिया, सत्युग में, सत्युग खां पहिरियों संगम युग ते बाबा चवनि था हुननि पंहिंजी आत्मा खे, देव आत्माएं पंहिंजी सूक्ष्म कर्मेंद्रिय स्थूल कर्मेंद्रियनि जे राज्य प्राप्त कयो, तॾहिं त उहे जॾहिं हुन दुनिया में विया त सभी हुननि जो चयो मञंदा हुया, सॼी हुननि जी कर्मेंद्रिय चयो मञंदियूं हुयूं। अॼु असां पंहिंजे मन खे चऊं था बसि हाणे हीअ ॻाल्हि न सोचजां, मन चईंदो हाणे न सोचजां, त बि उहो सोचे थो न, हुनखे शक्ति कोन कि उहो न सोचे। इन करे बाबा चए थो कि हाणे असांजो मन असांजो ई चयो नथो मञे, असां ॿियनि खे, ॿारनि खे, संबंधनि खे या ॿियनि ते असां ऑर्डर कीअं हलाए सघंदा आहियूं, ॿियनि खे असां कंट्रोल कीअं करे सघंदा आहियूं, क्योंकि चइबो स्वराज्य अधिकारी, आत्मा स्व पंहिंजी सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त करे, उन्हनि ते राज्य करे करे उन्हनि खे हलाए सघे, उहा आत्मा ॾाढी जीवन में वॾो पद पाईंदी। श्री लक्ष्मी श्री नारायण, श्री लक्ष्मी श्री नारायण जो एतिरो उच्च पद कीअं थिए? उन्हनि संगम युग मतिलबु कलयुग जे अंत और सुकलयुग जे आदि जे विच जे समय में संगम युग ते परमात्मा खां एतिरो ज्ञान, एतिरी शक्ति वतन की उहो पंहिंजे मन खे जो चईंदा हुया मन उहो ई सोचंदो हुयो, बसि मुख खे जो चईंदा हुया मुख उहो ई ॻाल्हाईंदो हुयो, बुद्धि खे जीअं चईंदा हुया बुद्धि उहो ई निर्णय कंदी। त हाणे असांखे बाबा जो प्यारो ॿार ठहिणो, लक्ष्मी नारायण जेको नंबर 1 नंबर 2 गति ते वेंदा उहो त ठही आहे, हाणे जेके 8 गतियूं हूंदियूं आहिनि पोइ हुननि जे राज्य में अचण वारी ॿिया बि आत्मा हूंदियूं आहिनि त उहो बि त खपनि, त हुनजे लाइ सिर्फ़ में राज्य जी कॾहिं कंहिंखे ठाहींदा, केरु उच्च पद पाईंदो,
जो जंहिंजी हाणे जेकी आत्मा हाणे स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य करे पाईंदी न, पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि खे कंट्रोल करे सघंदी, वही आत्मा सतयुग में वञी करे ऊंच पद पाए सघंदी। ॿियो बाबा चवंदा हिन करे लक्ष्मी नारायण खे हेॾो ऊंच पद मिलियो। ॿियो बाबा चवंदा कि तव्हांखे न फूल ठाहिणो, जीअं फूल सभिनि खे खुशबू ॾींदो न, हूअं असांखे बि फूल ठाहिणो। असांखे पंहिंजी सोच बोल कर्मनि द्वारा पंहिंजी सोच बोल कर्मनि द्वारा जीअं बाबा चयो सोचो, जीअं बाबा चयो ॻाल्हायो, कर्म करो। असां पंहिंजे हिन व्यवहार द्वारा ॿियनि खे ॾाढो कुझु सिखाए सघंदा आहियूं, ॿियनि खे ॾाढो कुझु ॾेई सघंदा आहियूं। जो फूल असांखे खुशबू ॾींदो, फूल खे ॾिसी करे माण्हू ॾाढो ख़ुशि बि थींदा आहिनि। असांजे सुठे सोच बोल कर्मनि द्वारा माण्हुनि खे ॾाढो सुठो लॻंदो। माण्हुनि खे कंहिंजे बारे में सुठो संस्कार आहिनि, चारित्र सुठा आहिनि, हुननि खे ॾिसी करे माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। त उहे बाबा बि चवंदा कि असांखे ॾिसी माण्हू ख़ुशि थिए, असांजे व्यवहार खे ॾिसी, असांजे बोलचाल खे ॾिसी माण्हुनि खे ॾाढो सुठो लॻे, जॾहिं असां फूल कहलाईंदा। असां द्वारा माण्हुनि खे सुख शांती ख़ुशी मिले, कुझु सिखाए। असांजी सोच द्वारा माण्हुनि, असां पंहिंजी सोच द्वारा माण्हुनि जे लाइ सुठो सोचूं, वाणी द्वारा माण्हुनि खे कुझु शिक्षायूं ॾियूं, जेको बाबा ॾिनो अथई। कर्मणा द्वारा असां उन्हनि खे गुणनि जो दान करूं। त असांखे अहिड़ी फूल ठाहिणो, अहिड़ो जेको फूल आत्मा हूंदी आहे न, जंहिंखे हर सोच बोल कर्म द्वारा माण्हू सिखी सघंदो आहे, हुनखे रूहानी सेवादारी चइबो। हिन में माण्हू ॾिसण सां शेवा करनि था, माण्हू चवंदा हिननि जी हॉस्पिटल में सेवा आहे, बीमार हुई त सेवा कयो, या किथे किथे ॿारनि जी सेवा कंदा आहिनि, या माण्हू पंहिंजे घर में मापी संबंधियुनि जी सेवा कंदा आहिनि, टिकाणे गुरुद्वारा मंदिरनि में सेवा कंदा आहिनि। जिस्मानी सेवा थी, कंहिंजे शरीर जी सेवा करो। मंदिर में बि रोटी खाराईंदव, पोइ रोटी आदि खाराईंदव त हुननि जी शरीर खाईंदो। तव्हां गुरुद्वारे में बि लंगर ठाहियो त उहो शरीर ई त खाईंदो। लेकिन परमात्मा असांखे आत्माउनि जी सेवा करणु सेखारींदो। कॾहिं थींदो जॾहिं असां सभिनि जे लाइ सुठो सोचंदा आहियूं न, सुठो सोचंदा आहियूं, असांजे ॻाल्हाइण द्वारा माण्हू ॿिया माण्हू सिखनि, हा ईअं ॻाल्हाइबो। असांजे कर्मनि द्वारा माण्हुनि खे गुणनि जो दान थिए, गुण उन्हनि खे अचे, ईअं कबो आहे, ईअं कबो, उनखे चइबो आहे रूहानी। हुनजी आत्मा सिखे थी, रोटी खाइण सां तुंहिंजी आत्मा थोरी सिखंदी। प्रसाद या प्रसाद आदि खाने से तुझे आत्मा सिखती कुछ, और तो शरीर खाएगा। अब बाकी जेको प्रसाद खाएंदो उनजो तुझे कान तक दूर थी वो असां भावना सां खायूं था, तव्हां भावना सां खाओ, घर में भी जो रोटी खाओ था हिन भावना सां खाओ त इहे रोटी मां खाईंदमि त न सम्झो शरीर तंदुरुस्त थी वेंदो, मुंहिंजो मन शांत थी वेंदो, परमात्मा खे यादि करे हर गिटी खाओ, तव्हांजो जीवन में केॾो परिवर्तन थो थिए। इहो हिकु बि कमु करे न सभु माण्हू उन्हनि जो बेड़ो पार, शांति सां रोटी खाए ऐं हर गिटी खाईंदे हुए परमात्मा जी यादि में रहे, आत्मा जो बेड़ो पार थी वेंदो। प्रसाद खाइण सां कुझु बि न थींदो, लेकिन असां उहो प्रसाद खे भावना सां था खाऊं, टेस्ट जे हिसाब सां था खाऊं, या हा भई खाइण लाइ मिले त उहो था खाऊं, ईअं खाऊं त इहे परमात्मा जी शक्ति हाणे मां खायां थी त मुंहिंजी आत्मा शुद्ध थी वेंदी,
शरीर तंदुरुस्त होगा। रीति खाए के पास जी रोटी है वो प्रसाद आदि जो भी खाएगा ना वो रीति खाएगा। मान लीजिए तुम सामू आयो प्रसाद मिलो रोटी आई खाओ खाओ मानस हावे भूख 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 शरीर पेट की भूख मरते रोटी खाए भी यार शरीर की रोटी मिले भूख लगती है शरीर के हलाए चलाए लेकिन अजमानो ना टेस्ट भी लाए तो खाए और खाने वाला भी भगवान के नता याद करन खाने वाला भी तो पेड़ों की भगवान की शुक्रिया करना है। हालांकि रोटी तो सभी जी लाए आई थे सब मानो खेती करन का कमाए का खाए का लेकिन परमात्मा जी आप में रही करे अन्न खाओ तो वो शुद्ध थी अल्लाह की भावना सा मानो पेड़ उगाए तो धंधो करे तो भावना सुन जी घर में ही ॾिसो हमारे शौक में ॿार पैदा करन था चाहे बुलाए कोई ॿार पाले सके तो ठीक थी पेड़ों का सब साथ में रहेगा है तब चलो ॿार पल से सब अलग अलग मानस बाल पैदा करो पर पाले के मानो क्या लाए शादी कर कोई इंडिया क्या आपको कहता है लोग की बात है बाल बहुत सीखी रहेंगी ना शौक शौक में अभी शादी करन था घर संभाल जो आपको अभी सीखी रहेगा पर पेड़ों तो होला है भाई सब साथ में रहना है उनके भी जो मन रहा है तो सीखता है में कोई किसी बुद्धि नहीं ना तो कोई साथ है पसंद तो करे सब एक की परेशान करना बैठे हैं और एक आत्मा का चैन भी मतलब शक्ति भी है कभी शरीर में भी इतनी शक्ति है शरीर भी बीमारी लेकिन जो दोष ना है समय अनुसार आत्मा में शक्ति ना है शरीर तंदुरुस्त ना है रोटी पानी ठीक सा कोई खाए न तो शाम क्लास में मानो शादी तो करे बाहर तो पैदा करे लेकिन पानी के बारे बारन की भी ठीक भी थी तो बाले थे शौक शौक में अभी बाहर कुछ करे तो स्कूल में उसकी पढ़ाई करे तो उसको तो हले तो बिगाड़ने वाला भी घटना बाहर किसी रीति हले घर में ही तृप्त थी कि मापी परेशान थी करे बारन से मथा कुछ तो घट गए वो बाहर पैदा होता था कलयुग की दुनिया है थोड़ी कावट कोई स्वर्ग में कोई बाहर मुकुल तो भगवान था राष्ट्र आत्मा गांधी घर इंडी लेकिन वो इंडी होने के पालन आए कावट बड़े घन होते लेकिन आत्मा में शक्ति आए तो बस बारह भी गंदा लोग सब खुद जो ना दिखता हूँ कुछ अरे मैं खुद जो दिखता हूँ तो शादी न करो ना नौकरी धंधा करो वही करो तेरी खुद जो दिखता हो गया तो नौकरी धंधा करो ना शादी तो करो स्वभाव तो इन समय चाहे माफी हुजन चाहे कोई भी संबंधी हुजे जो जबरदस्ती पेड़ों से जमाना ना आया भाई इतने साल जा किया हमारे शादी कराए ये करायो जबरदस्ती शादी करायो ओ वापस अगर तैयार न होने तो वापस लेकिन सोचे समझी करे हर कर्म करो आत्मा में शक्ति है आत्मा में ज्ञान बुझन न था भगवान के मन न था पक्षी का बुझे ही नदी का नाटक करते हुए पिछले दिशा बुझे तो नंदा चाहे बता घर में जेका वॾा उहे बि टीवी ॾिसनि था उन्हनि जो त मतिलब ई न आहे टीवी ॾिसण में नंढनि जो बि न आहे त वॾनि जो बि न आहे इहो बि ख़ुदि बि ॾिसनि था त पंहिंजे पोतरनि दोतरनि खे बि यारे थो छॾे घर में ॾाॾी ॾिसंदी त पोतरा दोतरा बि वेही ईंदा न टीवी ॾिसण पोइ बिगाड़े केरु थो पोइ मां बि चए न ॾाॾी वटि न वञ उहो बि उन्हनि खे सुठो नथो लॻे उन्हनि सां खेॾो उन्हनि खे सुठी चीज सिखायो त तव्हां ॾिसंदो त उन्हनि खे भई ख़ुदि बि नाटक ॾिसो था ॿियनि ॿारनि खे बि बिगाड़ो था
अगर इसको तुम गाली ले रही तो सब फायदे है। अच्छा मीठी मीठी सिकले की बात जी माता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सुबह रूहानी बाप जी संजीवी रूहानी माता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आए तपस्या सेवा द्वारा भविष्य राज्य भाग्य जो सिंहासन रक्षण वाला सिंहासन धारी। तो जो बार हिम्मत समय परमात्मा की याद में रह करे परमात्मा सां गॾु विश्व सेवा करे न उन्हनि खे ॿियो जन्म ॾाढो ऊच मिलंदो। हिन समय परमात्मा सां गॾु विश्व सेवा करण से तुंहिंजो ॿियो जन्म ॾाढो सुठो थी वेंदो। वैसे भी बाबा चए थो सिर्फ हिन जन्म जे लाइ न जिए, हिन जन्म जे लाइ पढ़ाई न करो, हिन जन्म जे लाइ धंधो न करो, हिन जन्म जे लाइ कुछ भी न, हिन जन्म जे लाइ कंदे हुए भी असांखे पुण्य जा कर्म सुठा कर्म करे करे पुण्य जो खातो जमा करणो पंहिंजे अगले जन्म जे लाइ भी जमा करण लाइ सदा परमात्मा जी याद में रही करे हर कर्म करो। स्लोगन है रूही गुलाब हुआ जो पंहिंजे रूहानी वृत्ति सां वायुमंडल में रूहानी की खुशबू फैलाए। रूही गुलाब मतलब आत्मा गुलाब हुआ, आत्मा खुशबूदार गुलाब हुआ पेड़ होंगे जो पंहिंजी सोच सां जिसके सोच का वायुमंडल के परिवर्तन। ओम शांति।